हज़रत शाह रुकन आलम। हज़रत शाह रुकन आलम सोहरवर्दी सिलसिले जे गैर मामूली ऐं वॾी रूहानी हस्ती गौसल आलमीन बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जे वॾे पुटु शेख सदरुद्दीन आरिफ़ खे ख़ुदा जे हुकुम सां शेख रुकनुद्दीन नाले पुटु अता कयो। शेख रुकनुद्दीन पंहिंजे पीउ ऐं ॾाॾे जी सोबत में घणो कुझु पिरायो। शेख रुकनुद्दीन जी विलादत 9 रमज़ानुल मुबारक 649 हिजरी 9 नवंबर 1251 ईस्वी जुमे जे ॾींहुं थी। संदसि ॾाॾे गौस बहाउद्दीन संदसि नालो रुकनुद्दीन तजवीज़ कयो। शाह रुकन आलम जी तालीम ऐं तरबियत गौस बहाउद्दीन ज़करिया जी निगरानी में थी। उन फैज़ जे नतीजे में नंढपिण खां ई रूहानियत जा आसार ज़ाहिर थियण लॻा। नंढपिण में क़ुरान मजीद हिफ़्ज़ करे हाफ़िज़ क़ुरान थी चुको हो। उनखां पोइ पंहिंजे ॾाॾे जे क़ाइमु कयल मदरसे अल बहाइया में दीनी ऐं दुनियावी तालीम व तरबियत हासिल करणु लॻो। 4 सालनि जी उमिरि में शाह रुकन आलम पंहिंजे ॾाॾे गौस बहाउद्दीन ज़करिया जी दस्तार खणी पंहिंजे मथे ते रखी छॾी। उन ॻाल्हि खे संदसि वालिद गुस्ताखी तसवर करे खेसि तंबीह कई, पर गौस बहाउद्दीन ज़करिया घणो ख़ुशि थिया ऐं फरमायाऊं त इनशा अल्लाह हीउ असांजो सही जानशीन थींदो। शाह रुकन आलम मस अञा 12 सालनि जो थियो त संदसि ॾाॾो गौस बहाउद्दीन विसाल करे वियो ऐं उन बाद संदसि तालीम ऐं तरबियत जी ज़िम्मेदारी संदसि पीउ शेख सदरुद्दीन पूरी कई। शेख सदरुद्दीन जी वफ़ात खां पोइ शाह रुकन आलम बहाउद्दीन ज़करिया जे गादी ते वेठो। मुसन्नद नशीन थियण खां पोइ शाह रुकन आलम जा उन वक़्त जे बादशाहनि सां सुठा तालुकात क़ाइमु थिया, बल्कि वक़्त जा हाकिम संदसि वॾी इज़त कंदा हुआ, जिन में सुल्तान गयासुद्दीन तुग़लुक़ ऐं सुल्तान कुतुबुद्दीन मुबारक शाह शामिल आहिनि। दिल्ली में अक्सर ई ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह सां मुलाक़ात लाइ वेंदो हो। मुल्तान जे हाकिम कशलो ख़ान जॾहिं मोहम्मद तुग़लुक़ ख़िलाफ़ बग़ावत कई, तॾहिं मोहम्मद तुग़लुक़ हिकदमि उन बग़ावत खे ख़तमु करे छॾियो ऐं मुल्तान में क़त्ल आम जो हुकुम जारी कयो, जंहिंखां पोइ हज़ारे माण्हू बेगुनाह क़त्ल कया विया। इहो ज़ुल्म ॾिसी शाह रुकन आलम हिकदमि मोहम्मद तुग़लुक़ खे इहो क़त्ल आम बंदि करण जी ताक़ीद कई ऐं मुल्तान जे माण्हुनि सुख जो साह खयों। शाह रुकन आलम खे इहो बि एज़ाज़ हासिल आहे त हिन ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया ऐं अमीर खुसरो जे जनाज़े नमाज़ पढ़ाई। हिननि ॿिन्ही बुज़ुर्गनि 725 हिजरी 1324 ईस्वी में रहलत कई। डॉक्टर मोहम्मद नफ़ीस पंहिंजे किताब मुल्तान और सिलसिला सोहरवर्दिया में ॼाणाए थो त शाह रुकन आलम तबलीग जे सिलसिले में कुझु अरसो सिंध में रहियो ऐं पोइ वापसि मुल्तान हलियो वियो। हिन नामवर बुज़ुर्ग 7 जमादुल अवल 735 हिजरी 11 जनवरी 1335 ईस्वी में वफ़ात कई। खेसि संदसि वसियत मुताबिक़ संदसि ॾाॾे बहाउद्दीन ज़करिया जे मक़बरे में दफ़न कयो वियो। कुझु अरसे खां पोइ शाह रुकन आलम जे पुटु ख़्वाब में ॾिठो त गौस बहाउद्दीन ज़करिया फरमाए रहिया आहिनि त अवां माण्हुनि कुतुबुल अक़ताब शाह रुकन आलम खे मुंहिंजे पेरांदी में दफ़न कयो आहे, जंहिं करे मूंखे तकलीफ़ पुॼी रही आहे। उन करे तुर्त हिन जी मैयत हितां कढे कंहिं मौज़ू जॻह ते दफ़न कई वञे। उन ख़्वाब बाबति सुल्तान फ़िरोज़ शाह तुग़लुक़ खे आगाही ॾिनी वई। सुल्तान फ़िरोज़ शाह तुग़लुक़ हिकदमि कुतुबुल अक़ताब शाह रुकन आलम जी मैयत उन अज़ीम शान मक़बरे में दफ़न करण जी इजाज़त ॾेई छॾी, जेको सुल्तान गयासुद्दीन तुग़लुक़ वॾे एहतमाम सां ख़ासि पंहिंजे लाइ ठहिरायो हो, पर ज़माने जी गर्दिश सबबि सुल्तान गयासुद्दीन तुग़लुक़ उन मक़बरे में दफ़न थी न सघियो ऐं उन मक़बरे में शाह रुकन आलम दफ़न कयो वियो।